अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया खे गुपचाणी वेझो गैस्ट्रो विघे ॿारड़ो फोत थी वियो आहे। केतिराई ॿार गैस्ट्रो मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। गुपचाणी वेझो गैस्ट्रो विघे ॿारड़ो फौत थी वियो। केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला आहिनि। गुपचाणी वेझो गैस्ट्रो विघे ॿारड़ो फौत थी वियो आहे। केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला आहिनि। गुपचाणी वेझो गैस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वई आहे। ॿारड़ो गैस्ट्रो विघे फौत थी वियो आहे। केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन गुपचाणी मां खे ॾियूं पिया। गुपचाणी वेझो गैस्ट्रो विघे ॿारड़ो फोत थी वियो आहे। गुपचाणी भरपासे जे इलाइक़नि में गैस्ट्रो वबा खे ज़ाब्तो न अची सघियो आहे। केतिराई ॿार गैस्ट्रो मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। गुपचाणी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मसूद संगेजो खां। जी मसूद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुलु ॿुधाईंदो रहां त गुपचाणी ऐं बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो फैलिजी वई आहे, जंहिं सां हिकु ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं केतिरा अस्पताल दाख़िल आहिनि। गैस्ट्रो सबबु 3 वरनि जो ॿारड़ो आहे, नाज़िर पुट सिंगार गुपचाणी अस्पताल में फौत थी वियो। जॾहिं त उनखां ॿार ॿिया आयो उन समय काफ़ी ॿार अस्पताल में दाख़िल आहिनि। गुपचाणी भर वॾी महिरबानी मसूद, आगाही ॾियण जे लाइ।